यहाँ पर हम सब ने इफ्तिताह किया है और यकीन मानिए कि थर एक सहरा था और सहरा नवर्दी के अलावा यहाँ पर रेत के टीले थे और कुछ नहीं था। आज दिहाइयों की मेहनत और दिहाइयों की प्लानिंग और मरबूत हिकमत अमली की बदौलत आज ये सहरा सनत व हिरफत में बदल चुका है। आज ये रेतले मैदान यहाँ पर आज बिजली हजारों मेगावाट बिजली पैदा हो रही है, जिसकी रोशनी पूरे पाकिस्तान में फैल रही है। वज़ीर आज़म शहबाज शरीफ थरकोल में बिजली जे बिन मंसूबन जो इफ्तिताह करे छॾियो। संदसि चवणु आहे त थर जो कोयलो 1000 मेगावाट बिजली पैदा करे सघे थो। थर में अज़ीम तरक्की ऐं खुशहाली जे मंसूबनि जी शुरूआत थी चुकी आहे। वफ़ाक़ ऐं सिंध गॾिजी प्लानिंग कंदा त मुल्क तरक्की कंदो। थर जी खुशहाली पाकिस्तान जी तरक्की ऐं खुशहाली आहे। इत्तेहादी हुकूमत पाकिस्तान खे ॾुखियाईनि मां ॿाहिरि कढंदी। वज़ीर आज़म पारां थर वासियुनि लाइ इस्पताल ठाहिण जो बि ऐलान। संदसि चवणु आहे त आइन ऐं कानून खां को बि मथां न आहे। केर बि दहशतगर्दनि खे पनाह नथो ॾेई सघे। तरक्की जे दुश्मननि खे शिकस्त मिलंदी। इस इनिशिएटिव के नतीजे में जो हमारा मंशूर है, जो हमारा स्लोगन है, ख़ास तौर पे हमारे नुमाइंदों के कि थर बदलेगा पाकिस्तान, वो हकीकत में तब्दील होता जा रहा है। वज़ीर आज़म जी सरकार सां मंसूबन के तेज़ रफ्तारीअ सां मुकम्मल कयो पियो वञे। थरकोल मां मुल्क खे 3000 मेगावाट बिजली हासिल थी रही आहे। पीपुल्स पार्टी के सरबराह ऐं परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो थरकोल में 2 पावर प्लांट्स की इफ्तिताही तकरीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त माज़ीअ में थर जा माण्हू बेराज इलाइक़नि ॾांहुं लटपलाण करे वेंदा हुआ, पर हाणे मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा माण्हू थर में रोज़गार लाइ अची रहिया आहिनि। सॼे मुल्क के थर तब्दील कंदो। 2 वॾनि मंसूबनि के मुकम्मल करण मुंहिंजे लाइ एज़ाज़ आहे। 2 मंसूबा पाक चीन इक़्तिसादी राहदारी रिथा तहत पूरा कया आहिनि। थरकोल मंसूबे सां रोज़गार जे मौक़नि समेत खिते में इक़्तिसादी तरक्की खे पिणु हथी मिलंदी। वॾे वज़ीर सैयद मुराद शाह जो थरकोल में बिजली मंसूबनि जी इफ्तिताही तकरीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त थर जे माण्हुनि जो ख़ासि ख़्यालु रखिणो आहे। जेको बि मुनाफ़ो थींदो उहो थर ते ख़र्च कयो वेंदो। इस्लामकोट तालके में 200 यूनिट इस्तेमाल कंदड़नि जो बिल सिंध हुकूमत अदा करे रही आहे। जजिस के ऑडियोज़ और वीडियोज़ जारी करने ते चीफ जस्टिस उमर अता बंदियाल तरफा कावड़ जो इजहार। सुप्रीम कोर्ट में CCPO लाहौर गुलाम महमूद डोगर केस की ॿुधणी थी। निगरान हुकूमत की क़याम खां पोइ इलेक्शन शेड्यूल जारी थी चुको है। आर्टिकल 218 तहत साफ़ ऐं शफ़ाफ इलेक्शन कराइण असांजी ज़िम्मेवारी है। इलेक्शन कमीशन के वकील की अदालत के आगाही। आर्टिकल 218 तहत साफ़ ऐं शफ़ाफ चूंडू कराइण लाइ मुक़ररनि ऐं बदिलियुनि जो इख्तियार इलेक्शन कमीशन इस्तेमाल कंदो आहे। अदालतुनि ते हमला थी रहिया आहिनि। इदारे जो तहफ़ुज़ कंदासीं। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल जा ॿुधणी दौरान रिमार्क्स।